दादू मां मूंखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे हुबदार अली बबर। दादू सिंध जे तारीख़ी शहर ख़ुदाबाद जे वेझो ॻोठ फ़ुका में रूहानी तलबा जमात ज़िला दादू 1 जे जनरल सेक्रेटरी होश मोहम्मद चना पारां हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें बैनुल अक़वामी सालियानी उर्स मुबारक हज़रत अला बख्शल मारूफ़ हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जी दावत जे सिलसिले में प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जेको 22 ऐं 23 नवंबर 2025 ते दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारो में मुनक़िद थींदो, जंहिंमें ॻोठ फ़क़ा जे मज़हबी अॻवान हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद चना, जमात इस्लाहुल मुस्लिमीन ज़िला दादू ज़ोन 1 जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी मेमन, प्रेस सेक्रेटरी हुबदार अली बबर, जॉइंट सेक्रेटरी आफ्ताब अली बरमाणी शिरकत कई। आख़िर में सॼण साईं जिन जे प्यारे ख़लीफ़े साईं रसूल बख़्श चना पारां हिकु ख़ासि ख़िताब कयो वियो ऐं सॼी जमात खे उर्स मुबारक में शिरकत जी पिणु दावत ॾिनी वई।